नाज़रीन, आवाज़ न्यूज़ में भलीकार आवा यहाँ बिशारा सुमरो नजर विजनासी ख़ास खबर। नई काबीना ते नेठ इतफ़ाक़ थी वियो। सदर आरिफ अलवी जे इनकार बाद वक़्ती सदर ऐं सेनेट चेयरमैन सादिक संजराणी वफ़ाक़ी काबीना खे हलफ़ खणाईंदो। तक़रीब अॼु सुबुह जो 11 वॻे थींदी। नून लीग अॻवान ख़्वाजा आसिफ़ चयो आहे त नई काबीना में बिलावल भुट्टो परॾेही वज़ीर हूंदो, एहसन इक़बाल खे तरक़ी ऐं रिथाबंदी, अया सादिक खे इक़्तिसादी मामलनि वारी वज़ारत ॾिनी वेंदी। शाहिद खाकान खे पावर डिवीज़न ऐं पेट्रोलियम वारी वज़ारत जो कलमदान मिलंदो। आज़म नज़ीर तारड़ कानून वारो वज़ीर हूंदो। BNP मैंगल जे ख़दशनि सबबि हलफ़ बरदारी में देर थी। श्रीलंकन शहरी प्रियांथा कुमारा जे क़त्ल केस जो फ़ैसिलो ॿुधायो वियो। 6 जवाबदारनि खे 2 भेरा मौत जी सज़ा। गुजरांवाला जी दहशतगर्दी टोड़ अदालत 7 जवाबदारनि खे उमिरि क़ैद ऐं 76 जवाबदारनि खे 2 साल क़ैद जी सज़ा ॿुधाई वई। प्रियांथा कुमारा खे सियालकोट जी फैक्ट्री में तशदुद खां पोइ क़त्ल कयो वियो हो। जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा ख़िलाफ़ रेफरेंस कंहिं दाख़िल कयो। अॻूणे कानून वारे वज़ीर फ़ारूक नसीम ऐं PTI अॻवाननि जा हक़ ॿिए ते इल्ज़ाम। फ़ारूक नसीम जो चवणु आहे त जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा ख़िलाफ़ रेफरेंस वारी समरी इंतिहाई हसास हुई। जेसीं ताईं वज़ीर आज़म ऐं सदर मंज़ूरी न ॾींदा तेसीं ताईं समरी दाख़िल न पई थी सघे। जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा सां मुंहिंजी ज़ाती कावड़ न हुई। इमरान ख़ान ईस्ट रिकवरी यूनिट जे मवाद जी रोशनी में रेफरेंस दाख़िल करण ते इसरार कयो हो। फवाद चौधरी जो चवणु आहे त हक़ीक़त इहा आहे त मामिलो फ़ारूक नसीम खड़ो कयो। काबीना में चयो हो त जजिस ख़िलाफ़ रेफरेंस मोकिलणु हुकूमत जो कमु नाहे। फ़ारूक नसीम जे इसरार ते रेफरेंस दाख़िल कयो हो। जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा ख़िलाफ़ रेफरेंस दाख़िल करणु मुंहिंजी ग़लती हुई। कानून वारी वज़ारत जे चवण ते रेफरेंस दाख़िल कयो। अॻूणे वज़ीर आज़म इमरान ख़ान हिकु भेरो ॿीहर ग़लतीअ जो एतिराफ़ करे वरितो। चीफ इलेक्शन कमिश्नर सिकंदर सुल्तान राजा जी मुक़ररी जो मलबो इस्टेब्लिशमेंट ते मणींदे इमरान ख़ान दावा कई त सिकंदर सुल्तान राजा जो नालो इस्टेब्लिशमेंट ॾिनो हो। इस्टेब्लिशमेंट 3 तजवीज़ूं खणी मूं वटि आई, जंहिं ते मां इलेक्शन वारी तजवीज़ ते इतफ़ाक़ कयो। मां इस्तीफ़ा ऐं बेतमादी वारी रिथ जी तजवीज़ कीअं मञे सघां पियो। तोशाखाना ते ॻाल्हाईंदे इमरान ख़ान चयो त मुंहिंजो तोहफ़ो मुंहिंजी मर्ज़ी। फ़ौजियुनि खे बि प्लाट मिलंदा आहिनि, उन्हनि जी मर्ज़ी, जेको चाहिनि कनि। मुस्लिम लीग नून जी नायब सदर मरियम नवाज़ सदर आरिफ अलवी खां इस्तीफ़ा जो मुतालबो करे छॾियो। संदसि चवणु आहे त जेकॾहिं सदर आरिफ अलवी आइनी ज़िम्मेवारी नथो निभाए सघे त इस्तीफ़ा ॾेई घर हलियो वञे। अवाम जो पैसो ऐं वक़्तु ज़ाया न करे। इमरान ख़ान तोशाखाना बयान ते रद्दअमल ॾींदे मरियम नवाज़ चयो त तुंहिंजो तोहफ़ो ऐं तुंहिंजी मर्ज़ी न हलंदी, हाणे रुॻो रियासत जी मर्ज़ी हलंदी। PDM सरबराह मौलाना फज़लुर रहमान तरफ़ां इस्लामाबाद में अॻूणे सदर आसिफ़ अली ज़रदारी जे मान में इफ़्तार डिनर। ॿिन्ही अॻवाननि विच में मुलाक़ात दौरान वफ़ाक़ी काबीना जी जोड़जाक बाबति सलाह मशवरा, मुल्क जी सियासी सूरत हाल ऐं ईंदड़ गॾियल हिकमत अमली ते बि गौर वीचार। मेड़ वेझो मुख़्तलिफ़ ॻोठनि खे बाहि लॻण करे 2 भाइरनि समेत 3 ॿार सड़ी फौत। औरतुनि ऐं ॿारनि समेत केतिरा ई सड़ी ज़ख़्मी। बाहि लॻण करे 30 खां वधीक घर सड़ी विया। फ़ौती ॿारनि जी सुञाणप 5 वरनि जे अब्दुल रसूल ऐं 4 वरनि जे मोहरतुर थी। ॿारड़ी सवेरा जे सड़ी फोथण जी बि तस्दीक। सड़ी ज़ख़्मी थियलनि खे इस्पताल मुंतक़िल कयो वियो। ऐं गुडू वेझो पंजाब जे इलाइक़े रुझान में ज़मीनी तकरार तां मलिक ऐं सुखाणी बिरादरी जे ॿिंदरनि में छेड़ो, 1 ॼणो क़तल। पुलिस पहुची ज़ख़्मियुनि ऐं लाश खे खणाए इस्पताल मुंतक़िल कयो।